मेहराबपुर में सालाना मजलिस अज़ा अंजुमन नौजवान शिया में इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम जी शहादत के सिलसिले में तंज़ीम कलंदरी ग्रुप मीर सजाद अली ऐं रजब अली मुनक़िद कई, जंहिंमें सिंध ऐं पंजाब के मशहूर ज़ाकिरनि शिरकत कई ऐं सिंध के मशहूर नुआ ख़्वाननि नुआ ख़्वानी कई। हैदराबाद के अज़ादारनि अलम पाक ऐं इमाम हुसैन जी ज़ुलजना बरामद कई ऐं नुए ख़्वानी ऐं खून जो मातम पिण कयो वियो ऐं औरत हुसैन महल में नुए ख़्वानी कई। आख़िर में तमाम मोमिनन ऐं मोमिनियाणिन में लंगर ऐं तबरकात तक़सीम कयो वियो, जंहिंमें अकीक, इमाम ज़ामिन ऐं मासूम वारन में वालियूं ऐं चादरूं तक़सीम कयूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।